ठट्ठो मां मुमताज़ अली समूह मूजिब पुलिस जो तशद्दुद सबब हामला औरत सख्त ज़ख्मी। असां 11 महीने जे एग्रीमेंट ते घर किराए ते वरितो हो। अॼु पुलिस काह करे घर सील करे छॾियो। ज़ख्मी कायनात जो इल्ज़ाम। तफ़सील मूजिब DIG पेट्रोल पंप मक्की जे पुठियां रहंदड़ कायनात ज़ाल मेहताब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मसलो इहो आहे असांखे जेके आहे न असां किराएदार आहियूं। ठीकु आहे, असां हिन जी 4 महीने जी एडवांस ॾिनी आहे। 32,000 रुपया असांखे 4 महीनूं थियो आहे। ठीकु आहे, असीं वेठल हुआसीं, असां सां का मसलो कोन थियो आहे। ठीकु आहे न। अॼु वरी पुलिस वारा जेके आहे राणी मोकिलिया आहिनि, सो मारकुट करे विया आहिनि। ऐं पेट सां या की मुंहिंजो लेटर मूं वटि आहे, मूंखे चवंदा तूं पेट सां कोन आई, मूंखे माना धक वक कयूं आहे की मुंहिंजा लेटर मूं वटि आहिनि, सबूत आहिनि। ठीकु आहे, हाणे मुंहिंजो ॿार जी धड़कन बंदि थी, मुंहिंजो ॿार बि चुरे फुरे नथो ऐं बेगुनाह मुंहिंजी नंढड़ी खे बि धक कयूं आहे। असांखे घर मां मिड़ी कढूं आहे। असीं ग़रीब माण्हू, असीं केॾां वेंदासीं? तव्हां कंहिंखां वरिता हुआ किराए ते? असां हबीब खां वरिती हुईसीं जॻह किराए ते। ठीकु आहे न। असां 3 महीना सुकून सां वेठा हुआसीं, का अहिड़ी ॻाल्हि कोन थी। अगरि राणी में अहिड़ो मसलो हुजे त 3 महीना अॻु में इशू खणंदा न। अॻु में का इशू कोन कयूं, अॼु अची तो इशू खणनि त कहिड़े मक़सद सां था खणनि? असां वटि सबूत बाक़ाइदा सभु आहिनि, जॻह आहे, असां बाक़ाइदा लिखाए पढ़ाए पोइ वरिती आहे। अॻु में का अहिड़ो मसलो कोन कयूं आहे। अॼु वरी असांखे मारकुट करे घर मां मिड़ी कढूं आहे। केरु केरु हुआ पुलिस सां? हुन पुलिस वारा 3 मोबाइलूं हुयूं, 3-4 मोबाइलूं फुल हुयूं। हुननि सां गॾु हिकिड़ी लेडीज़ बि हुई ऐं उहा सेवल कपिड़े में हुई। उनखे माना का अहिड़ी वर्दी वग़ैरह कोन हुई। बेगुनाह हुन मूंखे मारियो, मुंहिंजी नंढड़ी खे धक वग़ैरह हणी विया आहिनि। मूंखे उहो रुगो शख़्स जेकी आहे मूंखे मारे वियो आहे, उहा औरत मूंखे साबित करे ॾियो केरु बि आहे। जॾहिं पुलिस वारी बि न आहे त ईअं कीअं थियूं हथु खणी सघे? ऐं पुलिस वारनि मूंखे धक लही आया आहिनि। मूंखे ॿुधायो कहिड़ो पुलिस वारो जेकी लेडीज़ ते थो हथु खणे? भला असीं ग़रीब माण्हू, असीं कंहिंखे चींदासीं? असीं केॾां वञूं? हिन मथां जेकी आहे न कार्रवाई करियो पुलिस वारनि जे मथां। हुन वधीक चयो त अॼु अचो पुलिस जी वॾी नफ़री असांजे घर ते काह कई, जंहिंमें हिकु औरत सिविल कपिड़नि में शामिल हुई। पुलिस घर में घिड़ी सख़्त तशद्दुद कयो। मां हामला आहियां, मुंहिंजे ॿार खे बि नुक़सानु पहुतो आहे। हुन ॿुधायो त असां हबीब बलोच खां 11 महीने जे एग्रीमेंट ते घर वरितो। अञा 3 महीना थिया आहिनि त पुलिस बिना सबब जे असां ते तशद्दुद करे घर ते ताला हणी छॾियो आहे, जंहिं सबबु असीं दरबदर थी विया आहियूं। असां वटि हाणे रहण जी का बि जाइ नाहे। कायनात मुतालबो कयो त IG सिंध सेशन जज नोटिस वठी इंसाफ़ फराहम कनि। असां बेकसूर किराएदारनि ते पुलिस जो तशद्दुद कयो आहे। असांखे बेघर कयो वियो आहे।